केमिस्ट्री फर्स्ट ईयर जे चैप्टर 1 जा MCQs हल कर रहा हुआसीं पाण। पहिरियां 5 MCQs हल कया हुआसीं, 6 खां वरी स्टार्ट था कयूं हीअं। नंबर 6 आहे फॉर एवोगैड्रोज नंबर दिस स्टेटमेंट इज़ इनकरेक्ट। हाणे हिननि 4 स्टेटमेंट्स आहिनि, जेका इनकरेक्ट हुजे उहा सिलेक्ट करणी आहे। पहिरियां इट इज़ द नंबर ऑफ पार्टिकल्स इन 1 मोल ऑफ एनी सब्सटेंस। इहा एवोगैड्रोज नंबर जी डेफिनेशन आहे कि 1 मोल ऑफ एनी सब्सटेंस कंटेन्स 6.02 10^23 ऐं उनखे एवोगैड्रोज नंबर चइबो। इट्स न्यूमेरिकल वैल्यू इज़ 6.02 10^23। इहो ई त कांस्टेंट आहे एवोगैड्रोज नंबर। इट्स वैल्यू चेंजिस विथ टेम्परेचर, इट्स वैल्यू चेंजिस इफ टेम्परेचर इंक्रीजिस। नंबर ऑफ पार्टिकल्स सां टेम्परेचर जो ताल्लुक़ कोन्हे। टेम्परेचर मॉलिक्यूल्स जेकर 100 आहिनि, पार्टिकल्स 100 आहिनि, टेम्परेचर 0 हुजे त पोइ पार्टिकल 100 हूंदा, टेम्परेचर 100 हुजे त पोइ पार्टिकल 100 थींदा। नंबर ऑफ पार्टिकल्स साॻिया हूंदा, वॉल्यूम चेंज थी सघे थो, डेंसिटी चेंज थी सघे थी, बाक़ी नंबर ऑफ पार्टिकल्स साॻिया हूंदा। पोइ चए थो इट्स वैल्यू चेंजिस इफ द टेम्परेचर इंक्रीज़िस। टेम्परेचर वधाइण सां नंबर ऑफ पार्टिकल चेंज कोन थींदा, इहो इनकरेक्ट आहे। हिनखे ॾिसूं भला। इट्स वैल्यू चेंजिस इफ द नंबर ऑफ मोल्स इंक्रीज़िस। हा, इहो सही आहे, छो त नंबर ऑफ मोल्स एन नंबर ऑफ मोल 1 मोल आहे। जेकर ही n = 1 त ही मॉलिक्यूल थींदा 6.02 10^23। पर जेकर n = 2 रखूं, 2 मोल रखूं त पोइ हीउ थींदो 12.04 10^23। मोल सां मॉलिक्यूल डायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि, इहे चेंज थींदा। ऐं हिननि मां इनकरेक्ट थियो C। इट्स वैल्यू चेंजिस इफ टेम्परेचर इंक्रीज। टेम्परेचर सां नंबर ऑफ पार्टिकल चेंज कोन थींदा आहिनि। Number 7, the minimum number of moles are present in 1 dm³ of methane gas at STP, 5 dm³ helium gas at STP, 10 dm³ of hydrogen at STP। हाणे सभिनी गैसिस जा वॉल्यूम्स मिलियल आहिनि STP ते। एवोगैड्रोज लॉ आहे कि वॉल्यूम इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स। जंहिंजा मोल घणा उनजो वॉल्यूम घणो थींदो। जीअं 1 मोल जो वॉल्यूम आहे 22.4, 2 मोल खणबा त 44.8 अची वेंदो। हाणे जंहिंजो वॉल्यूम सभिनी खां घटि आहे उनजा मोल सभिनी खां घटि थींदा, छो त मोल ऐं वॉल्यूम पाण में डायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि। 1 dm³ मीथेन, 5 dm³ हीलियम, 10 dm³ हाइड्रोजन, 22.4 dm³ क्लोरीन। वॉल्यूम सभ खां घटि मीथेन जो आहे त मोल सभ खां घटि इन जा थींदा। जी जवाबु। नंबर 8, नंबर ऑफ एटम्स इन 60 ग्राम कार्बन इज़। हाणे कार्बन जो एटॉमिक मास आहे 12। जेकर 12 ग्राम कार्बन हुजे त इहो 1 मोल आहे। हे चवंदो इट्स 1 मोल ऐं उन में एटम्स थींदा 6.02 × 10^23 एतिरा एटम। पर जेकर 6 ग्राम हुजे त इहो थी पवंदो हाफ मोल, ऐं हाफ मोल में हिन जो हाफ माना 3.01 × 10^23 एतिरा एटम्स थींदा। हाणे हिते असांखे आहे 60, हिकिड़ो 0 वधियो, इहो 10 टाइम्स वैल्यू वधी वियो, हिते हिकिड़ो पावर वधी वेंदो। हीअ ठही पवंदा 5 मोल, डेसिमल हेॾां हली वेंदी। हिते खणंदो 3.01 × 10^24 हेतिरा एटम्स हूंदा कार्बन जा। हिते हिकिड़ो 0 वधंदो त हिकिड़ो पावर वधाईंदासूं त वैल्यू 10 टाइम्स वॾो थी वियो। हाणे 3.01 10^24 जवाबु आहे A/B। नंबर 9, मैक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आर प्रेजेंट इन द फॉलोइंग सैंपल ऑफ गैस। कंहिंमें सभ खां घणा मॉलिक्यूल हूंदा। 100 ग्राम ऑफ ऑक्सीजन, 100 ग्राम कार्बन डाइऑक्साइड, 100 ग्राम मीथेन, 100 ग्राम क्लोरीन गैस। एंड नंबर ऑफ मॉलिक्यूल मोल सां डायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि। हिकु मोल में हूंदा आहिनि 6.02 मॉलिक्यूल। मोल डबल कबा त मॉलिक्यूल बि डबल थी वेंदा। हाणे मोल पाण कीअं कढंदा आहियूं, गिवन मास अपॉन मोलर मास, इहो आहे नंबर ऑफ मोल्स। हाणे गिवन मास सभिनी जो साॻियो आहे। मोलर मास जंहिंजो घटि थींदो, डिनोमिनेटर जंहिंजो घटि हूंदो उनजा मोल घणा ईंदा, जंहिंजो डिनोमिनेटर वॾो ईंदो उनजा मोल घटि ईंदा। हाणे ॾिसो त जंहिंजो मोलर मास घटि हुजे उनजा मोल घणा ठहंदा। हिन जो मॉलिक्यूलर मास आहे 32, हीअ थी पवंदो 100/32। हीअ थींदो मॉलिक्यूलर मास आहे 16, कार्बन जो 12 ऐं हाइड्रोजन जो 4 16। 100 खे 16 सां डिवाइड कयूं, हिते 100 खे 71 सां, छो त क्लोरीन जो एटॉमिक मास आहे 35.5 त Cl2 थींदो 71।
100/71. कार्बन डाइऑक्साइड जो मोलर मास है 44, कार्बन 12, ऑक्सीजन 16 × 2 32, 12 + 32 इहो 44. पोइ हिते जेकर हीअं लिखूं हिते थी पवंदो 100/32, हिते थी पवंदो 100/16, हीअ थी पवंदो 100/71, हीअ थींदो 100/44, जंहिंजो डिवाइडर डिनोमिनेटर सभिनी खां नंढो आहे उन जा मोल सभिनी खां घणा ईंदा ऐं जंहिंजा मोल घणा उन जा मालिक्यूल घणा. जनरली एक्चुअल यील्ड इज़, हाणे एक्चुअल यील्ड या प्रैक्टिकल यील्ड उहा थियोरेटिकल यील्ड खां हमेशह घटि थींदी आहे. पहिरियां ऑप्शन पढ़ूंसि. एक्चुअल यील्ड इज़ ग्रेटर देन थियोरेटिकल यील्ड, ईअं नथो थी सघे. लेस देन थियोरेटिकल यील्ड, इहो सही आहे ऑप्शन. इक्वल टू द थियोरेटिकल न, समटाइम्स ग्रेटर एंड समटाइम्स लेस देन थियोरेटिकल न. पोइ हिन में ठहंदो एक्चुअल यील्ड इज़ लेस देन थियोरेटिकल यील्ड, छो त थियोरेटिकली जेतिरो प्रोड्यूस थियणु खपे ओतिरो प्रैक्टिकली या एक्चुअली थींदो कोन्हे, छो त कुझु बाय प्रोडक्ट्स ठहंदियूं आहिनि ऐं कुझु रिवर्सिबल रिएक्शन हूंदा आहिनि त अनरिएक्टेड रिएक्टेंट बि बचंदा आहिनि. इन करे एक्चुअल यील्ड इज़ ऑलवेज स्मॉलर आर लेस देन थियोरेटिकल यील्ड, इहो जवाबु अथसि.